द अमाउंट ही विल रिटर्न आफ्टर 2 years। इन जो मतिलबु आहे टोटल अमाउंट पुछियल आहे, त 12 लख हुया हे मूल, इंग्लिश में हिनखे चइबो अथव कैपिटल अमाउंट। ठीकु आहे, इहो ज़हन में रखी छॾिजो, मूल खे छा चइबो आहे, कैपिटल अमाउंट। ऐं हे इंट्रस्ट आहे, हे कंहिंजो फर्स्ट ईयर जो ऐं हे कंहिंजो सेकेंड ईयर जो। आयो तव्हांखे सम्झ में अची वेंदो त 12 लख जेको आहे सो मूल हुयो ऐं 72,000 हिकिड़े साल जा, 72,000 ॿिए साल जा। माना असां जेकॾहिं मिलायूं त इहो थी वेंदो मुंहिंजे ख़्याल में 1,44,000। 1,44,000 ॿिनि सालनि जो इंट्रस्ट ऐं 12 लख पहिरियों वारा, टोटल असांजा थी वेंदा 12,44,000। ठीकु आहे, 72,000 ऐं 72,000 मिलाईंदो 1,44,000, सॉरी 1,44,000 जॾहिं हिन मिलंदो 13,44,000 थी वेंदो। ठीकु आहे, 12 लख त पहिरियों हुया न, 1,44,000 थींदा न, 1 लख हेॾे मिलाईंदो 13 लख ऐं 44,000 ॿिया, 13,44,000 तव्हांजो छा थी वेंदो टोटल अमाउंट। हेठों तव्हांखे मुख़्तलिफ़ ऑप्शन ॾिनल हूंदा। अच्छा, कॾहिं कॾहिं वरी इहो न पुछंदा आहिनि त टोटल अमाउंट ही विल रिटर्न, चवंदा त द अमाउंट ऑफ इंट्रस्ट ही विल पे इन 2 years। ठीकु आहे, पोइ तव्हां छा कंदो, पोइ हिनखे 13,44,000 खे टिक न कंदो, बल्कि थी सघे थो ऑप्शन ए में ॾिनल ई तव्हांखे इहो हुजे, हे ग़लति आहे, पोइ तव्हां ऑप्शन बी में हूंदो घणो 1,44,000 इनखे तव्हां टिक कंदो। ठीकु आहे, छो जो असांखे मिसाल स्टेटमेंट चेंज हुजे आहे, द अमाउंट ही विल जेको आहे रिटर्न न, बल्कि छा चए आहे, द अमाउंट ऑफ इंट्रस्ट ही विल पे, माना इंट्रस्ट जो अमाउंट सिर्फ़ु पुछनि था। हाणे हिन जो मतिलबु आहे टोटल अमाउंट न, सिर्फ़ु हे पुछनि था। असां उअं ई 6% जे हिसाब सां कढंदासीं 72,000, चवंदा त 1 साल जो, वरी ॿिए साल जो 72,000, टोटल 2 सालनि में जेको मूल खां अलावा जेको एक्स्ट्रा पैसा पे कंदो उनखे इंट्रस्ट चइबो आहे, उहो 1,44,000। सो हे करेक्ट आंसर थी वेंदो। सो आई होप तव्हांखे सिंपल इंट्रस्ट सम्झ में अची वियो हूंदो। हाणे पाण सिखंदासीं नेक्स्ट में, या हिकिड़ो अञा ॿियो तव्हांखे एग्ज़ाम्पल हिन जो करे ॾेखारियां थो, उनखां पोइ पाण वरी सिखंदासीं कंपाउंड इंट्रस्ट छा हूंदो आहे।